अब उस्ताद ये मथे दी थो न ये सामने जेकी तार इहा ई हिते हाँ इहा थी इहा मथे ठीक आहे पुॼी वेंदमि हा ॾिसे सिस्टम पियो था थोरो हेॾे यार हा हा न यार नथो ॿियो कुझु ॾियो अब दादा खणी दे आधा रखिस आधा बीच है हा हा मथे आधा अजा मथे अब खणी दे जा आय जी बाज आय अब जम जाए ना हा हाणे ॾिस हाँ ये आ ना हा वही आई आई हा इहा ई थी हा इहा ॿुधी वियो हाँ बस सही हा है इहा थी थोड़ा बढ़ जाए था हा वाह हा ये आए हा वही आई थी असां बि तव्हां हेॾे था हिकिड़ो मिंट लही जा कम थी छा आहे बाबा छा मसलो आहे तोसां यार मां मसलो वॾो आहे महिरबानी करे हिकिड़ो मिंट लहो सही यार 2 मिंट चुप त कर असांखे कमु करण ॾे 2 मिंट कमु आहे असांखे असां अरे तव्हां कम थी यार सम्झे छो न चरियो वञ मां काथो आयो आहियां यार हे केरु आहे तो जो मसलो छा आहे थोरो इहो ॿुधाए यार हिनखे हिकिड़ो मिंट हेठि लाह सम्झायांसि न हे इलाजनि सां चाढ़ियो आहे असां जॻह यार ते हिन इलाजनि ॻाल्हि सां ॿुध चाढ़ियो असांखे कमु करण ॾे तकलीफ़ सां असां मथे चढ़िया आहियूं अरे फ़ाइदो थी बाबा तो में कम आहे न यार फ़ाइदो थी न सम्झे छो तूं छा मसलो छा आहे तोसां 2 मिंट मां कमु करे पोइ हेठि तोखे मिलां थो लही आहे न हेठि लही आहे तो फ़ाइदो ॾिस बाबा ॻाल्हि त ॿुध 2 मिंट जो कमु आहे मां मिलां थो तोसां चरिया फ़ाइदो थी हेठि लही आहे तो सम्झे ई न यार अबे चरिया लाइस हेठि लाइस अचो अचो हिते कोन वेर पोइ रखी सघूं था मसलो थोरी आहे यार छा मसलो छा आहे ॿुधो तो सही हो छा करे थो मथे मां मथे जो चढ़ियल हुए लड़के पियो हे बि परेशान हुया हेड़ी गर्मी मौसम में ख़ैर तव्हां छा थो करे मथे यार हे करंट अचे थो हिन जी तार कटिया पियो हिकिड़ी अच्छा हाँ। अर्थ त हा मां एॾो तकलीफ़ सां मथे चढ़ियो आहे तूं उते न पियो ॿुधाए सघे छा मसलो छा आहे मुंहिंजो बि इहो ई कमु हो पाणे खां ॾिठुमि जो तूं मथे बि न मां पुछा कर छा थो करे बिजली आहे भले भले ठाहे